प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो एक बेहतरीन मौजूदो अवां दोस्तन जी ख़िदमत में अर्ज़ करण चाहियां थो। यकीनन असांजे ईमान में ताज़गी थींदी ऐं ईमान में इज़ाफ़ो थींदो। अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे कसीर कमालात सां मालामाल फ़रमायो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सरापा मौजूदा आहिनि। अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब खे शान ईमान में तमामु घणो बुलंद ऐं बाला फ़रमायो आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां सची पक्की मोहब्बत नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तों, हिकु ॾींहुं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मके पाक में कंहिं घर में तशरीफ़ फ़रमा हुआ त उते हिकु शख़्स नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी बारगाह में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ख़िदमत में हिकु नंढड़े ॿार खे कपिड़े में वेढ़े करे खणी आयो, जेको ॿारु उन ॾींहुं पैदा थियो हो। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन उन ॿार खे फ़रमायो त आऊं केरु आहियां। त प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी कुदरत ॾिसो, उन नंढड़े ॿार फ़ौरन ॻाल्हायो ऐं चवणु लॻो तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। त पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो तो सच चयो, अल्लाह पाक तोखे बरकत अता फ़रमाए। त प्यारा दोस्तों, अल्लाह पाक जी दरबार में दुआ आहे त अल्लाह पाक असां तव्हांखे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां सची ऐं पक्की मोहब्बत नसीब फ़रमाए ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ुलामी में ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत में, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़र्मा बरदारी में अल्लाह पाक असां तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तसद्दुक़ असां तव्हां सभिनी जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।